सिंधी बोली सुहिणी लाख लहे लख, सिंधी बोली सुहिणी लाख लहे लख, क़ाइम जंहिंजे कुर्ब जा कमर चैथो कख, क़ाइम जंहिंजे कुर्ब जा कमर चैथो कख, क़ाइम जंहिंजे कुर्ब जा कमर चैथो कख, पिरी करी परख, पिरी करी परख, लात सुञाण लतीफ़ जी हिन जो के सिंधी ॿोली सेमिनार जी सदारत कंदड़ मोहतरम मज़हर अली लुतो साहिबु ऐं ॿिया सभई स्टेज ते वेठल ऐं साम्हूं वेठल सभिनी दोस्तनि खे मुंहिंजो सलाम थो अचे। सभ खां पहिरियां त मां सिंधी अदबी संगत जे नई मुंतख़िब उहिदेदारनि खे मुबारकूं थो ॾियां ऐं हिकिड़े तमामु सुठा उहिदेदार अदबी हवाले सां नामियारा नाम मुंतख़िब थी आया आहिनि ऐं सिंधी ॿोलीअ ऐं अदब जी वाधवी जे लाइ पंहिंजूं ख़िदमतूं एज़ाज़ी तौर ते आछी रहिया आहिनि। छो त सिंधी अदबी संगत जो जेको बि उहिदेदार थींदो आहे त उहो पंहिंजे हड़ा वड़ा ख़र्चु करे वक़्तु ॾेई पैसो ॾेई ॿियूं मसरफ़तूं छॾे सिंधी अदब ऐं ॿोलीअ जी वाधवी जे लाइ कमु कंदो आहे ऐं हिन हवाले सां जेको बि कमु करे थो पियो उनजे लाइ असां पंहिंजी दिलि में एतिराम ऐं इज़त महसूसु कयूं था। ऐं हिन खां पोइ सिंधी ॿोलीअ जे हवाले सां सेमिनार 21 फरवरी जे हवाले सां हीउ प्रोग्राम हिकिड़ो इंतिहाई सुठो सिटराव में सिटियल आहे, जंहिंमें हिकिड़ा बामक़सद मकाला जेके ॿई असां ॿुधा आहिनि पेश थिया आहिनि ऐं उमेद आहे त जेको ॿिया पोइ हिते बि ॿ रहियल आहिनि उहे बि पेश थींदा। ऐं हिकिड़ो असांजे अॻियां सिंधी ॿोलीअ जे हवाले सां जेका असांजी पंहिंजी मादरी ॿोली आहे उन जे हवाले सां उन जा मुख़्तलिफ़ रुख पंद्रहं थिया आहिनि ऐं ॿिया वरी थींदा। असुल ॻाल्हि इहा आहे त असां जॾहिं महसूसु कयूं था त असांजी सिंधी ॿोलीअ खे उहो रुतबो उहा हैसियत नथी मिले त असांखे पंहिंजे अंदर में हिकिड़ो ॾुख ऐं हिकिड़ो दर्द महसूसु थिए थो पियो ऐं पोइ उनजो तदारुक कहिड़ी तरह सां थियणु घुरिजे हीउ सेमिनार बि ॼण उन सिलसिले जी हिकिड़ी कड़ी आहे। ऐं उमेदु आहे त अॼु जेके हिते मकाला पेश थिया आहिनि उन्हनि मां ज़रूरु सिंधी ॿोलीअ खे हिकिड़ी सघ मिलंदी। ऐं आख़िर में मां इहो पिणु गुज़ारिश कंदुसि त हीउ ऐवान हिकिड़े सिलसिले तहत ठहराव पिणु बहाल करे, छो त ठहराव बहाल घुर करणु उहो उन ॿोलीअ जे ॻाल्हाईंदड़नि जो हक़ु आहे त जेके बि ॿोलीअ जा पंहिंजो सिलसिला आहिनि हक़ आहिनि ऐं जेके उनखे शयूं मिलणु घुरिजनि उहो उन ॿोलीअ जे घुरंदड़ जो हक़ु आहे। साईं मुंहिंजा भली त सिंधी ॿोलीअ जो ॾियारो गुज़िरियल 50 सालनि खां जी शुरूआति असां मञूंसि ऐं जेको बाज़ाब्ता तौर ते मल्हायो वञे थो पियो 1990 ईस्वी खां वठी इहे उनखे मञूं, पर असुलु आहे त ॿोलियूं सिंधी हुजे या ॿियूं ॿोलियूं हुजनि उहे के नयूं न आहिनि, उहे माण्हूअ सां लॻा पियल आहिनि। जॾहिं खां माण्हूअ पंहिंजे अकेलाइत खे इनफ़रादियत खे छॾे इज्तमाहियत ॾांहुं विख वधई आहे पोरियो कयो आहे त पोइ हुन मुख़्तलिफ़ लफ़्ज़ बि ईजाद कया आहिनि ऐं उन्हनि लफ़्ज़नि जे वसीले ई ॿिए माण्हू ताईं पंहिंजी ॻाल्हि पहुचाई आहे। जीअं सवेर ज़िक्र थियो ईसा जे मकाले में आसमानी ॿोली जे हवाले सां त असुल में इहो उन्हनि ॿोलियुनि जा ॻाल्हाईंदड़ पंहिंजी ॿोलीअ खे हिकिड़ी मथां ई मुतबरिक हैसियत ॾियण जा ख़्वाहिशमंद आहिनि ॾियनि था पिया। पोइ भली छो त मज़हब बि जेके आहिनि ख़ुदि उहे बि इंसाननि मंझां ई उसिरिया आहिनि। मज़हबनि जी ॻाल्हि बि जेका थी आहे उहा हिकिड़े इंसान ई ॿिए इंसान सां कई आहे। जेकॾहिं हिकिड़ो इंसान ॿिए इंसान सां मज़हब जी ॻाल्हि न करे हा त मुमकिन आहे त उहे मज़हब बि मौजूदु न हुजनि ऐं उन्हनि मज़हबनि जा किताब पोइ जंहिं बि ॿोलीअ में ॻाल्हायल हुजनि या जंहिं बि तरह सां लिखियल हुजनि, छो त जेका लिखत आहे असुल में उहा निशानी आहे आवाज़ जी। को बि अख़र आहे अलफ़ असां कहिड़ी तरह सां था लिखूं, अंग्रेज़ी में अलफ़ कहिड़ी तरह सां था लिखनि, फ्रेंच में अलफ़ कहिड़ी तरह सां था लिखनि,
आवाज़ त थोरो घणे फ़र्क़ारो थी सघे थो पियो, पर लिखत तमामु घणी फ़र्क़ारी बि थी सघे थी पई। मिसाल तौरु असां चीनी, देवनागरी, गुरमुखी, जापानी या इन्हनि क़िस्मनि जा स्क्रिप्ट ॾिसंदासीं त उहे असांखे अजीब ग़रीब लीका महसूसु थींदा ऐं हैरत लॻंदी त उन ॿोली जा ॻाल्हाईंदड़ कीअं इन्हनि मां उहो आवाज़ु सम्झी था वञनि। पर उन जे लाइ बि साॻी तरह सां असांजी सिंधी ॿोलीअ जो स्क्रिप्ट बि ईअं ई महसूसु थींदो त हीअ जेको असां जंहिं तरह सां सिंधी स्क्रिप्ट लिखूं था पिया, अलफ़ बि लिखूं था पिया, उहा कहिड़ी तरह सां अजीब आहे। बहरहाल लुग़त जे हवाले सां जेको मुंहिंजो मौज़ू आहे त लुग़त असल में आहे छा। असां जेको कुझु सवेर खां ॻाल्हाइणु शुरू कयो आहे, असांजे दोस्त जी कंपेयरिंग जे पहिरें लफ़्ज़ खां वठी जॾहिं हुन बिस्मिल्लाह चई ऐं वेंदे मुंहिंजे हिन आख़िरी लफ़्ज़ ताईं जेको कुझु बि असां ॻाल्हायो आहे, इहो सभु असांजी लुग़त जो हिसो आहे। माना ॿियनि लफ़्ज़नि में जेके बि लफ़्ज़ असीं ॻाल्हायूं था उहे को न को मफ़हूम रखनि था पिया। उहो मफ़हूम मुंहिंजे ज़हन में बि चिटो आहे, उहो मफ़हूम तव्हां ॿुधंदड़नि जे ज़हन में बि चिटो आहे, तॾहिं असांखे हिक ॿिए जी ॻाल्हि सम्झ में अचे थी पई। ऐं इहे जेके बि लफ़्ज़ अचे थी ॻाल्हाइणु ॿोलाइणु मफ़हूम, इन्हनि हर लफ़्ज़नि जी हिकिड़ी हैसियत बि आहे। उहा हैसियत इन लिहाज़ खां आहे त उहा असां ग्रामर में तइ कंदा आहियूं त उहो इस्म आहे, सिफ़त आहे, ज़मीर आहे, फ़इल आहे, ज़रफ़ आहे, हरफ़ जर आहे, हरफ़ जुमिलो आहे, या असांखे हैरानगीअ, अचरज, ॾुख, ख़ुशीअ जो तासुरु ॾींदड़ हरफ़ निदा आहे। त इहे हैसियतूं असां उन्हनि सभिनी लफ़्ज़नि खे, हाणे इहे 8 क़िस्म जेके मां हिते वरजाया, इहे सभिनी सॼी ॿोलीअ जे लफ़्ज़नि सां लाॻापियल आहिनि। जेको बि जुमिलो असां ॻाल्हायूं था, उन जुमिले में जंहिं हंध ते लफ़्ज़ खे बीहारियूं था पिया, इहो हंधु उन लफ़्ज़ जी लुग़वी हैसियत खे बि ज़ाहिर थो करे, माना ऐं मफ़हूम खे बि ज़ाहिर थो करे, ऐं नवी जोड़जक खे बि ज़ाहिर थो करे पियो। इन लिहाज़ खां असां जेकॾहिं पंहिंजी सिंधी ॿोली ते सोचींदासीं, वीचारींदासीं, त असांखे महसूसु थींदो त असांजी सिंधी ॿोली हिकिड़ी रचियल ॿोली आहे, रचाव वारी आहे, जंहिंमें का घणी खोट कान्हे। का खोट आहे, कहिड़ी आहे उन ते थोरो पोइ ज़िक्र कंदासीं। इन करे खोट महसूसु नथी थिए त तमामु घणा लफ़्ज़ आहिनि जेके असांजी सिंधी ॿोली में आहिनि। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा नवी बनावतूं आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं। हाणे सवेर पाण पे चयो मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा, वरी मुंहिंजे ज़हन में आयो त पुठियां लफ़्ज़ आहे नवी बनावतूं, त इते वरी नवी मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं वरी करेक्शन करे लफ़्ज़ इस्तेमालु कयो। त हाणे इहा शइ असांखे पंहिंजी ॿोली ॿुधाए थी त किथे जा इस्तेमालु करणु घुरिजे, किथे जो इस्तेमालु करणु घुरिजे, ऐं किथे जूं इस्तेमालु करणु घुरिजे। माना अंदाज़ जेके ॿोलीअ जे लाइ हिकिड़ियूं लवाज़िमतूं हुजनि, जेके घुरिजूं हुजनि, उहे असांजी सिंधी ॿोलीअ में घुरिजूं मौजूदु आहिनि। असुलु शइ इहा आहे त असां उन्हनि खे केतिरे क़दुरु इस्तेमालु कयूं था, वाहिपे में आणियूं था पिया। ॿोलीअ जो जेको लुग़वी ज़ख़ीरो थो थिए पियो, जंहिंखे लेक्सिकॉन बि अंग्रेज़ी में चइजे थो पियो, ऐं लेक्सिकोलॉजी ऐं लेक्सिकोग्राफी ॿ टर्म ॿिया आहिनि। लेक्सिकोग्राफी आहे लुग़त जे जोड़ण ऐं मुरतब करण जो इल्मु, ऐं लेक्सिकोलॉजी आहे लफ़्ज़नि खे जेके मानाऊं त थियल आहिनि उन्हनि खे सम्झण जो इल्मु। त असांजी ॿोलीअ में इहे लेक्सिकोलॉजी जे लिहाज़ खां या लेक्सिकोग्राफी जे लिहाज़ खां या ॿोली जा जेके ॿिया इल्म आहिनि, या लिंग्विस्टिक्स आहे ॿोलीअ जो इल्मु जंहिंखे चऊं था पिया, उन जो अभ्यास कजे थो पियो त उन जा मुख़्तलिफ़ तह, मुख़्तलिफ़ अंदाज़, मुख़्तलिफ़ वर्त ज़ाहिर थियनि था पिया, जिन मां हिकिड़ो वर्त, हिकिड़ो तह या हिकिड़ो अंदाज़ उहो बि आहे जेको असांखे शाह साईं जी ॿोलीअ में नज़र थो अचे पियो, जंहिंजो हिकिड़ो इज़हार संजय अनवर ॾिंगड़े साहिब पंहिंजे मकाले में कयो बि। हाणे इते थोरी असांखे विझी रखणी पवंदी त असांजे जेका ॿोली जी जोड़जक आहे लुग़वी हवाले सां या ग्रामर जे हवाले सां, उहा ॿिनि अंदाज़नि वारी आहे। हिकिड़ी आहे नसरी अंदाज़ वारी, ॿी आहे शहरी अंदाज़ वारी या नज़मी अंदाज़ वारी। हाणे शाह साईं जी जेका ॿोली आहे, जेका कतबादल आहे, उहा ज़ाहिर त शाइरीअ में आहे ऐं उहा शहरी अंदाज़ रखंदड़ आहे। जेको असां आम ॻाल्हि ॿोल कयूं था पिया, उहा असांजी नसरी अंदाज़ रखंदड़ आहे। उनजी हिकिड़ी ॿी तरतीब आहे
इन लिहाज़ खां त उहो फ़इल असां ॿी हंध ते बीहारियूं था पिया इस्म या पंहिंजो ज़मीर आहे त उनजी हैसियत ॿी ते थी बीहे शाइरीअ वारी जोड़जक ॿी आहे तंहिं करे शाइरीअ वारी जोड़जक मां असां लफ़्ज़नि जो मानाऊं उन्हनि लफ़्ज़नि जा मुख़्तलिफ़ तरीक़नि सां अंदाज़ ऐं इस्तेमालु उहे त सम्झी सघूं था पिया पर उनजी नवी जोड़जक जीअं हुअणु घुरिजे जेका आम असांजी ॻाल्हि ॿोल वारी आहे उहा उन मां सम्झी नथी सघिजे बाक़ी शाह साईं जी ॿोलीअ जे हवाले सां पोइ थोरो अॻिते ज़िक्र कंदासीं उहो हिन जो असांजो हिसो आहे क्लासिकल शाइरनि जी लुग़तुनि में जंहिंमें ज़ाहिर आहे सर फ़हिरिस्त सॼो लतीफ़ साईं आहे त पहिरियां मां थोरो लफ़्ज़नि जे हवाले सां ऐं लुग़त जे हवाले सां के वीचार पेश कयां थो पियो पोइ लुग़तुनि ते बि थोरो ज़िक्र कंदासीं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं लुग़तूं त लुग़त त क्लियर थी वियो वाज़े थी वियो हिते बि ॾिसो त ॿ लफ़्ज़ अची विया क्लियर अंग्रेज़ी ॿोली जो बि इस्तेमालु कयोसीं वाज़े बि इस्तेमालु कयोसीं त ॿोलीअ जा हिकिड़ा आहिनि जेके पंहिंजा लफ़्ज़ आहिनि ऐं हिकिड़ा ॿोलीअ जा उहे लफ़्ज़ आहिनि जेके ॿियनि हंधनि तां या ॿियनि ॿोलियुनि मां आया आहिनि ऐं इहो बि ज़ाहिर आहे त तॾहिं था अचनि जॾहिं हिकिड़ी ॿोली ॿी ॿोलीअ सां लह विचड़ में या राब्ते में अचे थी पई पोइ आहे उहा ॻाल्हि जीअं ईसा जे मकाले में बि हुयो हुकुमराननि वारी ॿोली जे हवाले सां त असरु कहिड़ी ॿोलीअ जो कहिड़ी ॿोली ते थिए थो पियो ऐं कहिड़ी हैसियत में थिए थो पियो मिसाल तौरु जेकॾहिं सिंधी हुकुमरान ॿोली हुजे हा हमले वार क़ौम जी ॿोली हुजे हा त उनजो दाइरो मुमकिन आहे त सिर्फ़ु हेतिरो न हुजे हा पर दुनिया जे घणे हिसे ताईं पखिड़ियल हुजे हा जीअं अंग्रेज़ी ॿोली पखिड़ी अंग्रेज़ी ॿोलीअ जेका पंहिंजी सघ हासिलु कई उहा ख़ासि ॿिनि ॿोलियुनि मां हासिलु कई आहे जिन मां हिकिड़ी आहे लातीनी लैटिन ॿी आहे यूनानी जेके ग्रीक चवनि था पिया तक़रीबन साइंसी जेके बि इस्तलाह आहिनि जेके अंग्रेज़ी ॿोली में आया आहिनि उहे घणे भाङे यूनानी ॿोलीअ मां आयल आहिनि किन वक़्तनि में उन्हनि ॿोलियुनि जो ओज हुयो अॼोके वक़्त में उन्हनि ॿोलियुनि जो ओज न आहे जीअं संस्कृत जो ओज न आहे उहा मुर्दा ॿोली आहे छो त उनजो ॻाल्हाईंदड़ को बि न आहे भली त दुनिया जी हिकिड़ी वॾी ऐं पुरअसर ॿोली रही हुजे ऐं ईअं ई जीअं आहे तव्हां असां सभु पढ़ूं था पिया त हिकिड़ियूं ॿोलियूं रोज़ु ख़तमु थी थियूं वञनि ऐं ताज़ो ई हिकिड़ी ॿी ॿोली जो बि BBC ते ज़िक्र आयो जंहिंजा सिर्फ़ु 3 कुराड़ा आहिनि जेके ॻाल्हाईंदड़ आहिनि जेतोणीकि उन्हनि जी फैमिली सिर्फ़ु उन्हनि 3 माण्हुनि ताईं मौजूदु न आहे पर तब्दीली कीअं आई आहे त उन्हनि जो जेको नसुलु आहे नओं जेको उन्हनि जो औलाद आहे उन्हनि जी शादियूं जेके थियूं आहिनि उहे ॿियनि ॿोलियुनि मां थियूं आहिनि जेके उन ॿी ॿोलीअ खे अहलियत ॾियनि था पिया पंहिंजी ॿोलीअ खे अहलियत नथा ॾियनि पिया ऐं नतीजे में इहे 3 कुराड़ जॾहिं फोत थी वेंदा त उहा उन्हनि जी ॿोली बि ॼण त फोत थी वेंदी छो त उन जा ॻाल्हाईंदड़ न रहंदा इहे मसइला ॿोली जे हवाले सां पेश अचनि था पिया लुग़त में लफ़्ज़ ऐं माना हाणे माना ते बि जेकॾहिं असां गौर कयूं त ख़ुदि माना बि कंहिं न कंहिं लफ़्ज़नि ते लफ़्ज़ या लफ़्ज़नि जे मेड़ ते मुश्तमिल हूंदी आहे माना मानाउनि में बि जेका असां ॻाल्हि ॿुधायूं था त इज़त तौक़ीर एतिराम मिसाल तौरु इन क़िस्म जा या लफ़्ज़ लुग़त आहे लुग़त कोश फ़रहंग डिक्शनरी इहो बि असां वटि आम इस्तेमालु थिए थो पियो मुख़्तलिफ़ लफ़्ज़ आहिनि पर उन्हनि सभिनी जा में बि अलॻि हिकु हिकु लफ़्ज़ शामिल आहे उहे बि कंहिं न कंहिं लिखत में लिखियल आहिनि किन न किन अखरनि ते मुश्तमिल आहिनि त ॼाणो त लफ़्ज़ ऐं लफ़्ज़नि जूं मानाऊं या उन लफ़्ज़नि खे वाज़िफ़ करण जे लाइ जेके असां ॿिया लफ़्ज़ मफ़हूम खे चिटे करण लाइ इस्तेमालु कयूं था उहे ख़ुदि लफ़्ज़ आहिनि माना लफ़्ज़नि में बि मानाऊं लिखियल आहिनि ऐं मानाउनि में बि वरी लफ़्ज़ समायल आहिनि हिक ॿिए खां इहे ॿई अलॻि न आहिनि ऐं जॾहिं का बि असां लुग़त जोड़ियूं था का डिक्शनरी मुरतब कयूं था त उन में उन्हनि लफ़्ज़नि जो ई इस्तेमालु कयूं था पोइ लफ़्ज़ जी दाख़िला तौर ते कयूं या वारी माना ऐं मफ़हूम जी दाख़िला तौर ते कयूं लुग़त जी जेकॾहिं तारीख़ ते असां नज़र विझंदासीं त उहा का घणी वॾी न आहे ॿोली जी तारीख़ त तमामु वॾी आहे लिखण जी तारीख़ बि ॿोलीअ खे लिखत में आणण जी तारीख़ बि वॾी आहे पर लुग़तुनि जोड़ण जी तारीख़ का तमामु घणी वॾी न आहे उहा 400-500 सालनि ते माना मुश्तमिल आहे जेका अंग्रेज़ी ॿोलीअ जे वसीले शुरू थी ऐं ख़ासि हुनजो इहो थियो ज़रियो त हिकिड़े मुल्क जा वापारी अंग्रेज़नि जा वापारी ॿियनि मुल्कनि में वञनि या ॿियनि मुल्कनि जा वापारी उते अचनि त उहे पाण में कहिड़ी तरह सां लफ़्ज़नि जो ॻाल्हि ॿोल जो ख़्यालनि जो तबादलो कनि इन ज़रूरत खे पेश करण लाइ वापारी लफ़्ज़नि जी वक्यूबलरी माना लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो उहो पहिरियां मुरतब कयो वियो लॻभॻि 500 साल अॻु
जंहिंखां पोइ वरी लुग़तुनि लिखजण जो सिलसिलो शुरू थियो ऐं उहो जेको लुग़तुनि लिखजण जो सिलसिलो शुरू थियो उहो ॿिनि ॿोलियुनि जी लुग़तुनि खां शुरू थियो आहे जंहिंखां पोइ वरी वधीक मौक़िक़नि खे उन ॿोली जे ॻाल्हाईंदड़नि खे या मोहबत कंदड़नि खे ज़रूरत महसूसु थी आहे त हू वधीक मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं लुग़तूं बि जोड़नि मिसाल तौरु जेकॾहिं अंग्रेज़ी ॿोलीअ जो वॾो शाइर शेक्सपियर आहे त शेक्सपियर जेका ॿोली किताबांदी आहे उहा ख़ासि उन सां मख़सूस ॿोली थी वञे पई शेक्सपियरियन लेक्सिकोग्राफी मिसाल तौरु चऊं या डिक्शनरी चऊं जंहिंमें उहे सभु लफ़्ज़ अची वञनि जेके शेक्सपियर पंहिंजी शाइरीअ में ड्रामनि में इस्तेमालु कया आहिनि उन जा मफ़हूम अची वञनि इन्हनि डिक्शनरियुनि जे जोड़ण जी ज़रूरत बि छो थी महसूसु थिए हिकिड़ो त मिसाल मां पेश कयो जेको वापारियुनि जे लिहाज़ खां आयो पर लुग़त जे जोड़ण जी ज़रूरत इन करे बि महसूसु थी थिए त हिकु त जंहिं वक़्त में लुग़त जोड़े थी पई या ॿोली लिखिजे थी पई उहा उन दौर जी अकासी करे थी पई मिसाल तौरु लतीफ़ साईं जेका ॿोली किताबांदी आहे पंहिंजी शाइरीअ में लॻभॻि 300 साल पोणा 300 साल थिया आहिनि उनखे उन्हनि मां के लफ़्ज़ असांखे हाणे सम्झ में अचनि था पिया ऐं कहिड़े लफ़्ज़ अहिड़ा बि आहिनि जिन जे माना जी असांखे घुर्ज पवे थी त ॾिसूं त कहिड़ी आहे पोइ वरी ज़ाहिर आहे लतीफ़ी लुग़त ॾांहुं रुजू करिणो थो पए जीअं असां वटि बि हिकिड़ो असांजो लुग़त नवीस अनवर निगराई साहिबु वेठो आहे भिटाई डिक्शनरी जे नाले सां हुनजी लुग़त जोड़ियल आहे असांखे आराम सां महसूसु थींदो त जेका पोणा 300 साल ॿोली अॻु किताबांदल आहे ऐं जेका पोणा 300 साल पोइ हाणे असां ॿोली इस्तेमालु कयूं था पिया उन्हनि में को घणो फ़र्क़ु कोन्हे को लफ़्ज़नि जो माना जो मफ़हूम जो समाज जेको उन वक़्तु हुयो सिंधी ऐं जेको समाज हिन वक़्तु आहे सिंधी जेको उहा ॿोली किताब आणे थो पियो उन्हनि जो लफ़्ज़ी ज़ख़ीरो को घणो तब्दील न थियो आहे थोरो तब्दील थियो आहे पर घणो तब्दील न थियो आहे ऐं इन मां इहो बि अंदाज़ो करे सघिजे थो त माना त असांजो समाज बि 300 साल अॻु जी भेट में जेको हाणे मौजूदु आहे उहो बि थोरो तब्दील थियो आहे छो त जीअं जीअं समाज में तब्दीली ईंदी वेंदी आहे त उहो बदिलजंदड़ समाज पंहिंजे घुर्जनि आहर नवां नवां लफ़्ज़ बि पंहिंजे समाज में मुयसरु करे ॾींदो आहे ऐं इन तरह सां उन्हनि ॿोलियुनि जी वाधवी थींदी आहे छो त लफ़्ज़ ईंदा त वरी लफ़्ज़ जो मफ़हूम बि असांखे ॼाणणो पवंदो पोइ हाणे छो नथा अचनि उन जा तालीमी ऐं पंहिंजो सरकारी समाजी मुख़्तलिफ़ कारण आहिनि सरपरस्ती न आहे ॿोलीअ सां जेके माण्हू कमु कंदड़ आहिनि उन्हनि जी इल्मी वुसअत एतिरे क़दुरु न आहे जो ॿियनि ॿोलियुनि जा या जेके साइंसी लफ़्ज़ आहिनि या इल्मी लफ़्ज़ आहिनि मुख़्तलिफ़ मिसाल तौरु सोशियोलॉजी आहे उन्हनि जा लफ़्ज़ बि पंहिंजी ॿोलीअ में मुयसरु करे ॾियनि इस्तलाह जेके आहिनि इन्हनि ते थोरो तज़किरो कंदासीं त कहिड़ियूं कहिड़ियूं डिक्शनरियूं आहिनि जेके मिसाल तौरु असां वटि हिन वक़्तु सिंधी ॿोलीअ में मौजूदु आहिनि त हाणे लतीफ़ साईं जेके लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि ज़ाहिर आहे त उहे बि इन ई तरह सां जीअं हाणे अॼु असां 300 साल पोइ बि उहे ॿोली सम्झूं था पिया त लतीफ़ साईं जी ॿोली बि जेका किताबांदल आहे उहा ईअं न आहे त उहा हिकु वक़्तु उन ई वक़्तु का ईजाद थियल आहे ॿोली जेका लतीफ़ साईं लिखी आहे ज़ाहिर आहे उनजो बि हिकिड़ो पस मंज़र आहे पस मंज़र उहो केतिरो पोइ ते ताईं वञे थो पियो मिसाल तौरु जीअं ही 300 साल वठूं था त असां घटि में घटि लतीफ़ साईं खां 300 साल छॾे 400-500 साल त ख़ुशी सां वठी था सघूं पिया त जेका ॿोली लतीफ़ साईं पंहिंजी शाइरीअ में आंदी आहे उहा घटि में घटि बि 400-500 सालनि खां वठी इन सिंधी समाज में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हलंदड़ ई जंहिंजे बुनियाद ते चऊं मिसाल तौरु लाड़ी लहजो अला कोहिस्तानी लहजो उत्तरादी लहजो थरी लहजो साहती लहजो त लतीफ़ साईं सॼी सिंध घुमी ऐं सॼी सिंध मां उन्हनि लहजनि जा अंदाज़ माना ग्रामर खे कहिड़ी तरह सां इस्तेमालु कनि था पिया ऐं लफ़्ज़ त कहिड़ा कहिड़ा उते बुरविज आहिनि उहे पंहिंजी शाइरीअ में वसफ़ खे समाया आहिनि इहो हिकिड़ो वॾो माना असांखे लतीफ़ साईं जी शाइरी जो एडवांटेज हासिलु आहे त हिकिड़ो अहिड़ो बुनियादी ज़ख़ीरो या ज़रियो या हिकिड़ो वखरु मौजूदु आहे जेको असांजे सॼी सिंध जी उन वक़्त जी ॿोलीअ खे पाण में सांढियूं वेठो आहे ऐं असांखे हिकिड़ी नई जेका ज़रूरत महसूसु थिए थी पई त उनखे वधाइण जी ज़रूरत आहे ऐं उनखे सम्झण जी ज़रूरत आहे या उन में मुख़्तलिफ़ कम्यूने ऐं कासिबनि जा जेके लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहिनि मुख़्तलिफ़ जेके किसा दास्तान आहिनि उन्हनि जी तफ़सीलुनि ऐं इशारनि जा तशबीहनि जा जेके लफ़्ज़ इस्तेमालु कयल आहिनि उहे बि असांजी ॿोली खे वसत था ॾियनि पिया हाणे हिते हिकिड़ी ॿी शइ बि अॻियां अचे थी पई त हिकिड़ी असां चऊं था लुग़वी माना जेका आम माना थिए थी पई वञे कंहिं बि लफ़्ज़ जी ऐं ॿी थी वञे इस्तलाही माना
जेका उन में मानवी तौर ते मौजूदु आहे, लुग़वी तौर ते मौजूदु न आहे, पर असां सम्झूं था पिया। तंहिं करे इफ़्तिरा लतीफ़ खे सम्झण लाइ असांखे सिर्फ़ु लुग़वी डिक्शनरी जी ज़रूरत न पवंदी, आम डिक्शनरी जी, पर लतीफ़ साईं खे सम्झण लाइ असांखे इस्तिलाही लुग़त जी बि ज़रूरत पवंदी। जॾहिं इस्तिलाही लुग़त असांजे लतीफ़ साईं जी कामिलियत सां जुड़ी पवंदी त असांखे पोइ अंदाज़ो थींदो त असांजी सिंधी ॿोली केॾे क़दुरु न वुसअत रखंदड़ आहे। ऐं लतीफ़ साईं खां अॻु काज़ी काज़न, हाणे काज़ी काज़न जी जेका शेरनि जी लिखत हुई असांजे देवनागरीअ में, ऐं लतीफ़ साईं जी लिखत आई शाइरीअ जी अरबी सिंधी लिखत में। त लिखत माना स्क्रिप्ट सानवी शइ आहे, असुलु बुनियादी शइ आहे ॿोली ऐं ॿोलीअ जा लफ़्ज़। काज़ी काज़न में सिंधी ॿोली कतबांदी आहे, पर लिखत जेका असां गुरमुखी आहे। असांजो शाह साईं बि सिंधी ॿोली कतबांदी आहे, पर उहा अरबी सिंधी लिखत आहे। असां मोबाइलुनि में हाणे लिखूं था पिया, हाणे त सिंधी सॉफ्टवेयर बि अची विया आहिनि, पर न त असां अंग्रेज़ी जेके रोमन स्क्रिप्ट बि चऊं था पिया उहो किताब था आणूं पिया। अच जे बदिरां असां लिखूं था ACH, जंहिं मां सम्झी था वञूं था इहो असांजो अचु आहे। तंहिं करे लिखत पोइ जी शइ आहे या पोइ जी ॻाल्हि आहे। बाक़ी लफ़्ज़नि जी लिखत में तारीख़ समायल आहे। मिसाल तौरु घे अखर आहे, हिकिड़ो आवाज़ु आहे घे। सघ लफ़्ज़ असां जेकॾहिं इस्तेमालु कयूं, सघारो, आरो जेको पुठियां अचे थो पियो उहो वारो जी माना ॾिए थो पियो, सघ वारो माना। सघारो माना कद आवर, फारसीअ जो भले लफ़्ज़ हुजे, पर कद सां आवर जॾहिं उहा पछाड़ी अचे थी पई त उन माण्हूअ जे जेका जेतिरे क़दुरु बि कद अथसि उन जी पोज़ीशन खे वाज़ थी करे माना पछाड़ी आहे हिकिड़ी। सघारो में वरे अघो ऐं अघारो, जेकॾहिं असां इन्हनि लफ़्ज़नि ते सोचूं त अघारो असां या अघो उनखे चवंदासीं जंहिंमें ताक़त घटि हुजे, सघ घटि हुजे। सघारो उन में चवंदासीं जंहिंमें ताक़त वधीक हुजे। स ऐं अ जेके अॻियाणियूं आहिनि उहे असांजी सिंधी ॿोली जूं अहिड़ियूं अॻियाणियूं आहिनि जेके सुठे या वधीक हुजण जे लाइ इस्तेमालु कयूं था पिया। ऐं अ को ॾ अहिड़ियूं पछाड़ियूं आहिनि जेके असांजे उन जे घटिताईअ न हुजण ऐं ख़राबीअ जो इज़हार कंदड़ आहिनि। इहे लफ़्ज़ हिकिड़े मां कीअं ॿिया लफ़्ज़ ठहनि था, थोरी थोरी तब्दीलीअ सां। थोरी तब्दीली उहा आवाज़ जी आहे जेका असां अखरनि जे वसीले ज़ाहिर कयूं था पिया। इन जो हिकिड़ो मिसाल आहे, इन तव्हांजे डॉक्टर मोहब्बत जो बि सिंधी ॿोली ते कमु कयो, हिकिड़े मकाले में कयल अथसि लिखु लफ़्ज़ मां। त लिखु लफ़्ज़ कहिड़ी तरह सां असांजो मुख़्तलिफ़ रूप वधई अख़्तियार करे असांजी सिंधी ॿोलीअ खे वधाए थो पियो। मिसाल तौरु लिख, लिखाराए, लिखाराइजो, लिखाराइजणो, लिखाराइजे, लिखाराइणो, लिखाराई, लिखाराईंदा, लिखाराईंदो, लिखाराईंदो, लिखारायल, लिखां, लिखाए, लिखाणी, लिखाणियूं, लिखाइबा, लिखाइबो, लिखाइबी, लिखाइज, लिखाइजां, लिखाइजबा, लिखाइजबी, लिखाइजंदा, लिखाइजंदड़, लिखाइजंदो, लिखाइजो, लिखाइजे, लिखाइजी। ए ऐं ई जे माना फ़र्क़ सां लिखाइणो, लिखाइणा, लिखाइणो, लिखाइणियूं, लिखाई, लिखाइज, लिखाईंदा, लिखाईंदासि, लिखाईंदासूं, लिखाईंदासूं, लिखाईंदासीं, लिखाईंदासीं, लिखाईंदासेव, लिखाईंदड़, लिखाईंदसि, लिखाईंदुसि, लिखाईंदमि, लिखाईंदुमि, लिखाईंदो साए, लिखाईंदो साव, लिखाईंदो माए, लिखाईंदो, लिखाईंदी साए, लिखाईंदी माव, लिखाईंदो माउ, लिखाईंदीअ, लिखाईंदियूं जमो में त तव्हांखे जेको असां लिखाईंदियूंसीं, लिखाया, लिखाया, लिखाया ने, लिखायासीं, लिखायाए, लिखाया ऊस। हाणे इहे आख़िर में पछाड़ियूं अचनि थियूं पियूं जेके मफ़हूम जो वादो थो कनि। हाणे अहिड़ा लफ़्ज़ लिखो मां जेके ठहियल आहिनि, हीअ त मां थोरा पढ़िया तमामु कटे कटे, इहो मां सम्झां थो 40-50 बि मस के पढ़िया हूंदा। इहे लफ़्ज़ 328 लफ़्ज़ आहिनि।
जेके लिख मां माना जुड़नि था पिया ईअं मुख़्तलिफ़ जेके बि फ़ेल असां ॾिसूं ऐं उन फ़ेल में माना जेको माना ऐं मफ़हूम अची थो वञे पियो उहो असां लिखूं त असांजी लुग़त केतिरे क़दुरु न वधी वेंदी ऐं उन लुग़त जे अॻियां जामे सिंधी लुग़त जेका 5 जुल्द आहे डॉक्टर नबी बख्श खान बलोच जी सेड़ल उहा केतिरे क़दुरु नंढड़ी महसूसु थींदी। तंहिं करे ज़रूरत इहा आहे त असां पंहिंजे ॿोलीअ खे सम्झूं ऐं उन सम्झ जो इज़हार बि कयूं ऐं उहो सम्झ जो इज़हार सिर्फ़ु ज़बानी तौर ते न कयूं पर लिखण जे हवाले सां कयूं। असां वटि सिंधी ॿोलीअ में लुग़तुनि लिखजण जो जेको सिलसिलो शुरू थियो आहे उहो अंग्रेज़नि जे दौर में शुरू थियो आहे। कैप्टन जॉर्ज स्टेक पहिरियां सिंधी अंग्रेज़ी सिंधी जेके आहिनि से लुग़तूं जोड़ियूं ऐं उन लुग़तुनि जे लाइ उन जेके इस्तेमालु कया स्क्रिप्ट उहो सम्झो देवनागरी इस्तेमालु कई ऐं अंग्रेज़ी ॿोली सां उनजी तर्जुमो हुयो तंहिं करे ॿी अंग्रेज़ी ॿोली आई। उहे वरी हाणे सिंधी स्क्रिप्ट में बि डिक्शनरियूं छपियूं आहिनि। हिन में कुझु जेके आहिनि से विरहायल आहिनि सेक्शन मौज़ूअनि जे हवाले सां लुग़त जे लिहाज़ खां त जेके लुग़त जा कुझु क़िस्म थियनि था पिया मौज़ू थी था वञनि पिया त हिकु ॿोलीअ जूं लुग़तूं 2 ॿोलियुनि जूं लुग़तूं 3 ॿोलियुनि जूं लुग़तूं घण ॿोलिया जी लुग़तूं मिसाल तौरु हफ़्त ज़बानी लुग़त आहे जंहिंमें 7 ॿोलियूं आहिनि। हाणे उन्हनि में बुनियादी जेको लफ़्ज़ करार ॾिनल आहे उर्दू ॿोलीअ खे बाक़ी उन जा मुतबादल 2 ॿोलियुनि जा ॾिनल आहिनि 6 मां। ऐं मौज़ूई लुग़तूं आहिनि मिसाल तौरु जाग्राफ़ी जी लुग़त आहे असांजे कानून जी लुग़त आहे ज़राअत जी लुग़त आहे तिब जी लुग़त आहे। इंसाइक्लोपीडिया खे बि थोरो वाज़े कजे त फ़र्क़ु कहिड़ो थी थो वञे पियो असांजो इंसाइक्लोपीडिया में ऐं आम लुग़त में। त लुग़त में जीअं असां सवेर बहस कयो आहे या गुफ़्तगू बि जेका कई आहे उन में असांखे लफ़्ज़नि जे बारे में मालूमात मिले थी पई त उन में कहिड़ो मफ़हूम या माना समायल आहे। इंसाइक्लोपीडिया में ईअं थींदो आहे त लफ़्ज़नि जे बदिरां असांखे शयुनि जे बारे में मालूमात मिलंदी आहे त उहा शइ जेका आहे उहा कहिड़े हंध ते आहे कहिड़ी तरह सां ठहियलु आहे केतिरे क़दुरु ठहियलु आहे या उनजो पस मंज़र कहिड़ो आहे तारीख़ कहिड़ी आहे हिन वक़्तु उनजी पोज़ीशन छा आहे उन तरह सां असांखे या माण्हू आहिनि उनजो ज़िक्र जेको अची थो वञे पियो जेको कंहिं हैसियत ते पहुचे थो पियो त उनजो ज़िक्र या सिंधी अदबी संगत आहे त सिंधी अदबी संगत जो ज़िक्र जेको असां कंदासीं उहो इंसाइक्लोपीडिया में कंदासीं। सिंधी अदबी संगत जो ज़िक्र असां लुग़त में न कंदासीं छो त सिंधी अदबी संगत हिकिड़ो इदारो आहे उन इदारे जूं मुख़्तलिफ़ शाख़ूं आहिनि किथे किथे आहिनि कहिड़ा माण्हू उन्हनि में कमु कनि था पिया। जॾहिं इहो सॼो तफ़सील ॾींदासीं असां त उहो असां इंसाइक्लोपीडिया में ॾींदासीं ऐं इंसाइक्लोपीडिया में बि वरी 2 उन जा हिसाकार थी था वञनि पिया हिकिड़ी माइक्रोपीडिया थी थिए पई ॿी मैक्रोपीडिया थी थिए पई हिकिड़ी मुख़्तसिर या नंढायल ऐं ॿी तफ़सीली या मुफ़सिल। ॿिन्ही क़िस्म जूं ज़ाहिर लिखंदो असांखे जोड़णियूं पवंदियूं। जेका असां वटि सिंधीअ में छपिजे थी पई इंसाइक्लोपीडिया सिंधियाना 11 जुल्द अची विया आहिनि उन जा शीन अखर ताईं पहुची वई आहे उहा असांजी जहिड़ो त इन्हनि ॿिन्ही लुग़त जो बि ऐं इंसाइक्लोपीडिया जो बि गाॾड़ो आहे मिक्सचर आहे उनजी सही तरह सां सिंधी अॻिते हली पर फ़िलहालु हिकिड़ी शइ ठहे थी पई मौजूदु अचे थी पई इहा ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। इश्तिक़ाक़ी लुग़तुनि में त लफ़्ज़ जे बुनियाद जी ख़बर पवंदी आहे त लफ़्ज़ असुलु शुरू किथां थियो आहे ऐं पोइ हिन वक़्तु उहो कहिड़ी सूरत हाल ते पहुतो आहे केतिरे क़दुरु उन में तब्दीली आई आहे उहा तब्दीली उनजे लिखण जे हवाले सां बि ऐं तब्दीली उनजी माना जे हवाले सां बि जेकॾहिं आई आहे त कहिड़े तरह सां आई आहे। इश्तिक़ाक़ी लुग़तुनि में डॉक्टर अब्दुल करीम संधी जो असांजो वेझड़ माज़ीअ जो नामियारो स्कॉलर हुयो जंहिं पंहिंजो सिंधी इश्तिक़ाक़नि ते कमु कयो ऐं उनखां अवल जेको पहिरियां माण्हू हुयो झमटमल नारोमल वसणाणी जे 1886 ईस्वीअ में उहा इतपती कोश जे हवाले सां डिक्शनरी नाले सां मुरतब कई जंहिंमें जेके संस्कृत लफ़्ज़ सिंधी में इस्तेमालु थियनि था पिया उन्हनि जा इश्तिक़ाक़ हुन ॿुधाया आहिनि। मुख़्तलिफ़ लहजनि जूं लुग़तूं सिंधी ॿोली मुख़्तलिफ़ लहजनि में इलाइक़नि जे लिहाज़ खां ॻाल्हाई वञे थी पई उनजी बि हिकिड़ी धारे में पई उन में असां वटि हिकिड़ो एग्ज़ाम्पल आहे लाड़ जी लुग़त जो जेका डॉक्टर अब्दुल जब्बार जोणे जी जोड़ियल आहे। ॿी जेको लुग़तुनि जो क़िस्म आहे उर्दू में त आहे असां वटि न आहे उहा आहे औरतुनि जी ॿोली हिकिड़ी धार ख़ासि क़िस्म जी थींदी आहे उन्हनि जी लफ़्ज़नि जी टर्मिनोलॉजी उनखे बि जेकॾहिं सहेड़िजे त औरतुनि जी ॿोलीअ जी लुग़त बि ठही सघे थी पई। मुख़्तलिफ़ हुनरनि जूं लुग़तूं उहे ख़ुदि अलॻि अलॻि ठाही वेंदियूं आहिनि ऐं पंहिंजो क्लासिकल शाइरनि जूं जीअं अची वई जदीद शाइरनि जूं लुग़तूं क्लासिकल शाइरनि में असांजी शाह साईं जूं त तमामु घणियूं लुग़तूं ठहियूं आहिनि कुझु पोइ उनजो ज़िक्र अॻिते हली कयूं था पिया ऐं पंहिंजो जदीद शाइरनि में असांजो उस्ताद बुखारी जी लुग़त ठही आहे पर उहा हिकिड़ी शुरूआति चई सघिजे थी पई पर हिकिड़ी इंतिहाई नाकाफ़ी लुग़त आहे उन में तमामु घणी खोट आहे।
तो इहे मुख़्तलिफ़ इन जा असांजा लुग़तुनि जा क़िस्म आहिनि ऐं जामिअ सिंधी लुग़त असांजी सिंधी ॿोलीअ जी 5 जुल्दी जेका पोइ वरी 3 जुल्दनि में बि छपी, 1 जुल्द में बि छपी। डॉक्टर बलोच साहिब जो उन में तमामु वॾो कमु कयलु आहे, पर उन में ख़ुदि तमामु घणी जे ॻाल्हि बि कईसीं, हिकिड़ी शयूं खुटल बि आहिनि, उन्हनि ते वधीक नैसर कमु थियणु घुरिजे। ऐं उन में असांजो जेको आहे हिकिड़ो मक़ालो लिखियो हुयो डॉक्टर मोहम्मद साहिब बि, उन में जेको सिंधी जो पहिरियों जुल्द आहे अलफ़ बे वारो पहिरियों जुल्द, उन में जेके लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहिनि, जीअं सवेर चयोसीं त लफ़्ज़ ऐं लफ़्ज़ जी माना बि ख़ुदि कंहिं न कंहिं लफ़्ज़ ते मुश्तमिल आहे। उहे लफ़्ज़ जेके उन वॉल्यूम में इस्तेमालु थियल आहिनि पहिरें में, उन्हनि मां 1250 लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जेके पोइ वारनि 4 जुल्दनि में दाख़िलु थियणु घुरिजनि हा, पर उन्हनि जुल्दनि में दाख़िलु थियल उहे न आहिनि। माना हिकिड़ी खोट आहे वॾी, मक़सदु चवण जो इन लुग़त में बि। असांजी सिंधी ज़बान जी बुनियादी लुग़त सामदी राजदी साहिबु गुलाम मुस्तफ़ा कासिमी ऐं ॿियनि जोड़ी, उनखां पोइ अब्दुल सत्तार बलोच जो नालो आहे 1 जुल्दी सिंधी का लुग़त असांजे जोड़े, ऐं तहक़ीक़ लुग़ात जो ज़िक्र अची वियो। मुफ़सिल सिंधी लुग़त जंहिं ते असांजो कमु हले थो पियो, 3 वॉल्यूम उन जा छपी आहिनि सिंधी लैंग्वेज अथॉरिटी तरफ़ां, उन ते बि तमामु घणी नज़र थानी जी घुरिजे। ॿी हिकिड़ी शइ हूंदी आहे त असां हिकिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कयूं था पिया ऐं उहे पंहिंजे इल्म हैसियत आधार इस्तेमालु कयूं था पिया। असांजो वस्तो दुनिया जे ॿियनि तमामु घणनि या पंहिंजी शोभनि सां न आहे। मिसाल तौरु जेकॾहिं लोहार हूंदो त हुनजी पंहिंजी टर्मिनोलॉजी हूंदी, जेकॾहिं सोनार हूंदो त हुनजी लुग़त लफ़्ज़नि जी पंहिंजी हूंदी जेको उहो इस्तेमालु कंदो हूंदो, उहे असां आम न सम्झी सघंदासीं। तंहिं करे उन्हनि जे खे बि जोड़ण जी अलॻि अलॻि घुरिज हूंदी आहे, पर हिकिड़ा ॿिया लफ़्ज़ अहिड़ा हूंदा आहिनि जेके असां इस्तेमालु करणु छॾे ॾींदा आहियूं। इन्हनि हवालनि सां बि हिकिड़ी लुग़त जोड़ल आहे। असांखे मथां विसारियो गंगाराम सोमराट साहिब जी, त अहिड़ा लफ़्ज़ उन में ॾिनल आहिनि जेके हाणे असां इस्तेमालु नथा कयूं, पर जेकॾहिं असां इस्तेमालु कयूं त उहे लफ़्ज़ पोइ ज़िंदा रहंदा, न त उहे असांजी किताबुनि में दफ़न थी वेंदा। ऐं केतिरा ई लफ़्ज़ अहिड़ा आहिनि, सिंधी बुटियल लफ़्ज़नि जी लुग़त आहे डॉक्टर गुलाम कादर सुमरे साहिब जी। इस्तिलाहनि ऐं पहाकनि में बि असांजे तमामु घणा लफ़्ज़ समायल हूंदा आहिनि, जीअं सुघड़नि जी शाइरीअ में हिकिड़ा अलॻि अलॻि माना मफ़हूम वारा हूंदा आहिनि। त उसर पहाकाती लुग़त, पहाकनि जे हवाले सां लुग़त आहे डॉक्टर शमसुद्दीन उर्सानीअ जी जेका असांजी ॼंढियल आहे। ऐं अरबी सिंधी अरबी लुग़तूं असांजो प्रोफेसर गुलाम सिंह जलबाणी साहिब जो मुरतब थियल आहिनि, अरबी ॿोलीअ सां कहिड़ी तरह सां उनजा मुतबादल सिंधी लफ़्ज़नि में मौजूदु आहिनि। अंग्रेज़ी सिंधी जूं त सिंधी अंग्रेज़ी जूं तमामु घणियूं डिक्शनरियूं आहिनि। A.T. शाहाणी साहिबु उहो पहिरियों माण्हू हुयो जंहिं सभ खां पहिरियां अंग्रेज़ी लफ़्ज़नि जा उचार पंहिंजी लुग़त में ॾिना, न त इन खां अवल परमानंद मेवाराम जी जेके मशहूरु लुग़तूं आहिनि उहे छपियूं बि आहिनि, उन्हनि में उन्हनि जा अंग्रेज़ी लफ़्ज़ जा उचार ॾिनल न आहिनि, जंहिं करे A.T. शाहाणी साहिब जी तमामु घणी डिक्शनरी इस्तेमालु थी। ऐं सिंधी का जो तमामु घणो इदारो आहे, उनजो अंग्रेज़ी सिंधी जूं, सिंधी अंग्रेज़ी जूं, उर्दू सिंधी जूं बि तमामु घणियूं डिक्शनरियूं छपियल आहिनि। तंहिं करे उनजो असां अजमाली तौर ते हिकिड़ो मजमूई तौर ते ज़िक्र कयूं था पिया। ऐं ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त ऑक्सफर्ड इदारे खे बि महसूसु थियो आहे, ऑक्सफर्ड यूनिवर्सिटी प्रेस खे असांजी तालीमी अवसर ॾिसी त सिंधी ॿोली तालीमी तौर ते बि ज़रूरी आहे। तमामु घणा इदारा आहिनि त उन्हनि बि सिंधी ॿोलीअ जी डिक्शनरियूं मुरतब करायूं आहिनि, जेका अंग्रेज़ी खां अंग्रेज़ी में उन्हनि जी जामे डिक्शनरी आहे, कंसाइज़ ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी, उनजो उन्हनि सिंधीअ में तर्जुमो माना ऐं मफ़हूम जो कराए तयारु करायो आहे। ऐं इहा तमामु वरी ख़ुशी थिए थी पई त जॾहिं उन ई अंग्रेज़ी सिंधी ऑक्सफर्ड वारी खे असां भेटियूं था अंग्रेज़ी उर्दू वारी ऑक्सफर्ड जी डिक्शनरी सां, त उते जेको पासो वधीक हावी ऐं अहम महसूसु थिए थो पियो उहो सिंधी ॿोलीअ जो असांखे महसूसु थिए थो पियो। ऐं उर्दू ॿोली उन जे लिहाज़ खां जेकॾहिं तव्हां ॿिन्ही डिक्शनरियुनि खे भेटे ॾिसंदव छो त बुनियादु त साॻियो ई आहे, अंग्रेज़ी ॿोली जा लफ़्ज़ उहे साॻा हुन में बि आहिनि, उन में बि ॾिनल आहिनि, पर जेका माना मफ़हूमनि जी सम्झाणी ॾिनल आहे उहा सिंधी ॿोली में वधीक सुठे नमूने सां ॾिनल आहे। सो इहा हिते ख़ुशी जी ॻाल्हि आहे। उनजो मुख़्तलिफ़ क़िस्म जूं डिक्शनरियूं आहिनि, स्कूल जे लाइ बि लर्नर्स लाइ बि तस्वीरी बि आहिनि। ऐं असांजो ॿियो ॿिनि ॿोलियुनि खां वधीक जीअं 3 ॿोलियुनि जूं थियूं, ऐं ॿियो ॿिनि ॿोलियुनि जूं बि लुग़तूं इन तरह सां त अंग्रेज़ी लफ़्ज़ जी माना अंग्रेज़ी में बि ॾिनल हुजे ऐं सिंधीअ में बि ॾिनल हुजे, या सिंधी खां सिंधी में बि माना ॾिनल हुजे ऐं पोइ अंग्रेज़ी में बि ॾिनल हुजे। इन क़िस्म जूं बि डिक्शनरियूं जेके आहिनि से असांजो जोड़ी वियूं आहिनि। ऐं ॿियो जेके क़िस्म जी अंग्रेज़ी उर्दू ऐं सिंधीअ जी बि डिक्शनरी हिकिड़ी गॾियल 3 ॿोलियुनि जी जेके आहिनि से उहे अची वियूं आहिनि। असांजो उर्दू सिंधीअ में असांजो डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा ख़ान बलोच ऐं पहिरीं जेका डिक्शनरी सभ खां पहिरियां उर्दू सिंधी लुग़त जी 1951-52 सन में पधरी कई, उहा इब्न इलियास नाले असांजो लुग़त नवीस हुओ जंहिं जेको आहे उहा पधरी कई। ऐं उनखां पोइ मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जूं जेके आहिनि हिंदी सिंधी लुग़त, तव्हां उन हिंदी सिंधी लुग़त खे छॾियो तव्हां ॾिसंदव जेकॾहिं जेका असांजी ड्रामनि में, इंडिया जे ड्रामनि में या फिल्मुनि में अचे थी पई ॿोली जेका उहे ॻाल्हाइनि था पिया,
उनजो एडवांटेज त भले उर्दू ॿोलीअ खे हासिलु आहे, पर तव्हां ॾिसंदो त उन में तमामु घणा लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जेके असांजे सिंधी ॿोलीअ जा साॻा ई लफ़्ज़ आहिनि। अहिड़ा मां लफ़्ज़ बि सहेड़णु शुरू कया आहिनि, उहो जॾहिं हिकिड़ो मकाले जी हैसियत ते पहुचे, पर साॻा लफ़्ज़ उचारे जो थोरो फ़र्क़ु, छो त ज़ाहिर आहे उन्हनि वटि लूण जो फ़र्क़ु आहे या ॿियो कुझु आहे, थोरो उचारे जो मामूली फ़र्क़ु थी सघे थो पियो, पर बहरहाल उहो माना घणो फ़र्क़ु न आहे। सिंधी ब्रावी संस्कृत सिंधी ॿी पारकरी रही डिक्शनरी आहे, पूनम पास्कल ऐं रिचर्ड हॉल्स जी जोड़ियल आहे। त उन पार्कर जे पासे सां जेके लुग़तूं आहिनि उहे असांजो कहिड़ी तरह सां जेके हिक ॿिए सां साॻा लफ़्ज़ रखनि थियूं पयूं। ऐं मुख़फ़फ़ात लुग़ात सिंधी मुख़फ़फ़ात साईं तालिबुल मुला साहब जी डिक्शनरी जोड़ियल आहे। त लिखत ऐं लिखित में सा तौर लफ़्ज़ आहे, हिकिड़ा लफ़्ज़नि में असां मुख़्तसिर करे इस्तेमालु था कयूं पिया, आहे आहिनि आहे, इहो असांजो मुख़फ़फ़ आहे, आहिनि जेको आहे सॼो लफ़्ज़ आहे, ऐं आहिनि जेकॾहिं अञा कयूं त उहो अञा सॼो वॾो लफ़्ज़ थी थो वञे पियो। त कहिड़ी तरह असां इहे शाइरीअ में ख़सूसन लफ़्ज़ मुख़फ़फ़ करे बि असां इस्तेमालु कंदा आहियूं, त उहे सभु लफ़्ज़ असांजी इन क़िस्म जी मुनफ़रिद डिक्शनरी आहे जंहिंमें जोड़ियल आहिनि। क़ुरान शरीफ़ जी लुग़त जेके बि क़ुरान में लफ़्ज़ इस्तेमालु थियनि उहा लुग़त क़ुरान सिंधी ॿोली में मौजूदु आहे, पर हिननि सभिनी डिक्शनरी मां अंदाज़ो थींदो त असांजी सिंधी ॿोली केतिरे क़दुरु वुसअत लुग़वी हवाले सां रखे थी पई। ऐं साइंटिफिक डिक्शनरी असांजो डॉक्टर शमसुद्दीन तुनी साहिब जो तमामु वॾो कमु आहे, जेका उन 1985-86 धारे शुरू कई ऐं पोइ उनखे वुसअत ॾींदो वियो ऐं हाणे हिकिड़ी ज़ख़ीम डिक्शनरी बणिजी चुकी आहे। ऐं उनखां अवल डॉक्टर मुमताज़ अली काज़ी साहिबु उहो माण्हू हुयो जंहिं सभ खां पहिरीं सिंधीअ में साइंस जी डिक्शनरी जोड़ी ऐं उन में सिंधी इस्तलाह साइंसी इस्तलाह जा मुतबादिल सिंधी इस्तलाह पेश कया, त उहे बि इन में आहिनि। ऐं इन मां ॿी शइ बि असांखे अंदाज़ो थिए थो पियो त 1970 ईस्वीअ में सिंध साइंस सोसाइटी नाले हिकिड़ो इदारो सिंध यूनिवर्सिटी जे इंतिज़ाम हेठि हुयो जामशोरे में, जंहिंजे तरफ़ां माहवार साइंस जो सालो निकिरंदो। 1970 ईस्वीअ में साइंसी में मवादु सिंधी ॿोलीअ में अचणु शुरू थियो ऐं उर्दू ॿोलीअ में घणो पोइ असांजो साइंसी मवादु अचणु शुरू थियो। जेकॾहिं कंपेरिजन कजे, हे त असांजो मुल्क में हुननि जी जेका सो हैसियत अहिड़ी आहे जो उर्दू ॿोलीअ खे वरी हैसियत हासिलु आहे ऐं सिंधीअ खे हुनजी भेट में कुझु बि न आहे, पर असांजे माण्हुनि असांजे आलमनि असांजे सुञाण फर्दनि माना कोशिशि कयूं आहिनि त असां हर लिहाज़ खां पंहिंजी ॿोलीअ खे भरपूर बनाइण जी कोशिशि कयूं। सो उहा सिंधी साइंटिफिक डिक्शनरी असांजो रिज़वान गुल बि वेठो आहे, जंहिंजी जाग्राफीअ जी लुग़त पंहिंजे सोज़ूअ जे हवाले सां जोड़ियल आहे। डॉक्टर अली मुर्तज़ा धारे जो साहिबु असांजे लाड़काने में मौजूदु आहे, पब्लिक स्कूल जो प्रिंसिपल, उनजी डिक्शनरी आहे। मौसमी तब्दीली ऐं माहौलियात जी डिक्शनरी, ॾिसो त केतिरी क़दुरु वैराइटी आहे, माना मौसमी तब्दीली ऐं माहौलियात उनजे हवाले सां जेके लफ़्ज़ आहिनि उन्हनि जूं सम्झाणियूं उहे उनजी पंहिंजी डिक्शनरी में ॾिनल आहिनि। मेडिकल ऐं तिब जूं त तमामु घणियूं डिक्शनरियूं आहिनि। सोशियोलॉजी हारप जी लुग़त ऐं तिबी लुग़ात, असांजो अदबी इस्तलाह जी तशरीही लुग़त, दफ़्तरी लुग़त, तामीराती लुग़त, तिजारत बेंकारी जी लुग़त, प्रिंट टेक्नोलॉजी में जेके टर्म इस्तेमालु था थियनि उनजी लुग़त, सरकारी क़ाइदनि जी लुग़त खलील रहमान शेख जी आहे। माणिक मोती लाल नालो त बिल्कुलु ॿी तरह आहे, पर उन में अखरनि जो मानाऊं ऐं बैतनि जी सम्झाणी ॾिनल आहे लालचंद अमरनीमल जे तरफ़ां। संगीत संसार फ़रंग मौसीक़ीअ में जेके लफ़्ज़ इस्तेमालु, फ़रंग बि डिक्शनरी जो मुतबादिल लफ़्ज़ आहे जेके अचनि था पिया ऐं हाकिम अली शाह बुखारी ऐं मोहम्मद उस्मान मेमण साहिब जी जोड़ियल आहे। लतीफ़ी लुग़तुनि में हाणे कुझु ज़िक्र कंदुसि, कोशिशि कयां थो त मुख़्तसिर कंदो वञा। उन में सभ खां पहिरियों ई असांजो जेको मोतबर नालो आहे भेरूमल मर्चंद आडवाणी जो आहे, जंहिं ग़रीबुल लुग़ात जेका सो जोड़ी ऐं उन में शाह साईं जा जेके पहिरियां 3 सुर आहिनि, कल्याण यमन कल्याण ऐं सुर खुंभात, उन जे में जेके ॾुखिया लफ़्ज़ आहिनि अहंजा लफ़्ज़ बि अहंजो बि मुतबादिल लफ़्ज़ आहे। उन में जेके लफ़्ज़ अचनि था पिया उहे उन्हनि तरतीब सां जीअं शेर में ज़ाहिर था थियनि पिया उन्हनि तरतीबनि सां असांखे ॾिना आहिनि। पोइ मिर्ज़ा कलीच बेग जी आहे लुग़ात लतीफ़ी 1900 जेका सो 14 में पहिरियां पधरी थी ऐं ग़रीबुल लुग़ात 1907 ईस्वीअ में उहा 6 जे ऐं 7 जे विच ते माना जेका असां उहा पधरी थी। ग़रीबुल लुग़ात लतीफ़ी में वरी आहे त उहा सॼे शाह जे रिसाले जी पहिरीं लुग़त आहे, पर उन में बि उहे अहजा लफ़्ज़नि जी सिर्फ़ु ॾिनल आहे। आम जेके लफ़्ज़ शाइरी में इस्तेमालु कयल आहिनि लतीफ़ साईं जी में उहे न आहिनि ॾिनल। उनखां पोइ बारोची ॿोली सैद नजफ़ अली शाह कमतर नक़वी जी, उहा बि अणपूरी लतीफ़ी लुग़त आहे जंहिंमें अलफ़ सां पंहिंजो आहिनि जेके लफ़्ज़ उहे उन में इंदिराज थियल आहे। उनखां पोइ जेको अहम नालो आहे डॉक्टर नबी बख्श बलोच जो शाह जो रिसालो शाह जे कलाम जी लुग़त, जंहिंमें मफ़दर लफ़्ज़ तौर ते जीअं अचणो आहे वेहणो आहे ॾिसणो आहे इन तौर ते दाख़िला रखी, बाक़ी उन मां जेके निकितल लफ़्ज़ आहिनि माना ऐं मफ़हूमनि जा उन ॾिना आहिनि। पर हक़ीक़त में इहा लुग़त बि जेतोणीकि जामियो आहे पर खुटल लुग़त आहे,
उहा इन तरह सां खुटल लुगत आहे त जेका असांजी डॉक्टर बलोच जी इहा लुगत रोशनी आहे उहा जेको उन जे तरफ़ां मुरतब कयल शाह जो रिसालो आहे रिसाले जी रिथा में 8 ऐं 9 जुल्द तौरु उन में जेके लफ़्ज़ अचनि था पिया उन्हनि जी उन जाम लुगत करे जोड़ी आहे पर अफ़सोस इहो आहे त उन में सुर केॾारो ऐं जेके ॿिया बि त शाह साईं जा उन बलोच साहिबु ख़ारिज कया आहिनि उन्हनि में जेके अहिजा लफ़्ज़ या आम लफ़्ज़ अचनि था पिया उहे लफ़्ज़ इन लुगत में शामिलु थियल न आहिनि अनवर इगराई साहिब जी भिटाई डिक्शनरी आहे जेका अलफ़ बेवार डिक्शनरी आहे ऐं शाह जो रिसालो जेका इहो रोशनी जेका हुई उहा बि अलफ़ बेवार पहिरीं डिक्शनरी हुई उन खां पोइ माना असांजो लतीफ़ी लुगतुनि लिखजण जो सिलसिलो अलफ़ बेवार शुरू थियो ऐं शाह जे रिसाले जी सुञाणी मोहम्मद हुसैन काशिफ़ जो 2 जुल्दनि में इंतहाई अहम कमु कयल आहे जीमैन मुंगाणी जो शाह लतीफ़ जी ॿोली उहो बि ख़ुदि तमामु वॾो कमु आहे हथ जा हुनर हाणे नालो त इन जो ॿी तरह सां आहे पर इहा असुल में शाह जे रिसाले जी मौज़ूआती लुगत आहे जेका अलहर खे बुट ऐं सलीम बुटे लतीफ़ीअ जेको आहे मुरतब कई पहिरियों आलिम आहे लतीफ़ी लुगत जे सिलसिले में लतीफ़ जी लुगत हिकिड़ी साईं संजरे साहिब जी बि छपाई जे मरहले में आहे उनखां सवाइ उनजी शाह सचल सरमस्त जी पंहिंजो लुगत बि अथसि सामी जी बि लुगत अथसि सचल ते जेको आहे सो असांजे बदरदाम राय साहिब जी बि लुगत आहे ऐं अखर आरसी जेका उस्ताद बुखारी जो सवेर मां ज़िक्र कयो जेका अञा अणपूरी आहे शेख याज़ असांजी सिंधी ॿोलीअ जो तमामु अहम शाइर आहे उनजी शाइरी में बि तमामु घणी वसत आहे पर उनजी अञा लुगत पधरी नथी आहे जीअं शाह साईं जी लुगत हिकिड़ी इंतिहाई अहम लुगत आहे हिकिड़ो बुनियादु आहे असांजी सिंधी लुगत जो अहिड़ी तरह सां जदीद सिंधी शाइरीअ में जॾहिं शेख याज़ जी लुगत बि जुड़ी ईंदी त पोइ असांखे महसूसु थींदो त केतिरे क़दुरु सिंधी ॿोली अञा वसत अदबी हवाले सां ऐं अदबी तौर ते ख़्यालनि जे इज़हार जे हवाले सां रखे थी पई छो त जेको कुझु असां सोचींदा बि आहियूं ज़हन में उहो बि किन न किन लफ़्ज़नि जी सूरत में हूंदो आहे सोचनि जी सूरत में हूंदो आहे सो इहे इन तरह सां मुख़्तलिफ़ डिक्शनरियूं हुयूं जिन जो ज़िक्र कुझु कयो आहे ऐं बहरहाल तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे त मौजूदा वक़्त में सिंधी लुगत ते तमामु तफ़सीली तौर ते तमामु घणो ज़िक्र थिए थो पियो ऐं कमु हले थो पियो ऐं लुगतुनि जो कमु इंसाइक्लोपीडिया जो कमु कॾहिं बि खुटणो न हूंदो आहे इहो मुस्तक़िल हलंदो रहंदो आहे वधंदो रहंदो हूंदो आहे उनखे नए सिर पॉलिश करण जी सुधारण सवारण जी हमेशह गुंजाइश रहंदी आहे नवां एडिशन उन्हनि जा आणण जी घुर्ज रहंदी आहे जीअं ऑक्सफर्ड डिक्शनरी आहे 100 सालनि खां बि मथे सिलसिलो थी वियो अथसि पर उन जा नवां एडिशन हर 5 साल ते अचनि था पिया उन्हनि 5 सालनि जे दौरान उन जा छापा रीप्रिंट जंहिंखे अंग्रेज़ी में इस्तेमालु कनि था पिया उहे निकिरनि था पिया बहरहाल इन सॼे मजमूई तौर खां जेकॾहिं लुगत जे हिसाब सां सोचिजे ऐं उन जी भेट असांजे उर्दू ॿोलीअ सां कजे त उर्दू ॿोलीअ जो जेकॾहिं असांजो लुगतुनि जो ज़ख़ीरो हेतिरो आहे त सिंधी ॿोलीअ जी लुगत जो ज़ख़ीरो इन खां 2-3 चौं ते घटि में घटि आराम सां महसूसु थींदो तमामु वॾो ज़ख़ीरो आहे बसि मसइलो इहो आहे त उन ॿोलीअ ते उन तरह सां कमु न थी सघियो आहे उहे इदारा न जुड़िया आहिनि जेके उन ॿोलीअ खे वधाइनि हिकिड़ो इदारो सिंध लैंग्वेज अथॉरिटी जोड़ियो उन कुझु टाइम में कुझु डिक्शनरियूं पधरियूं कयूं आहिनि पर जीअं मिसाल तौर पाकिस्तान खां पहिरियां हिकिड़ो अंग्रेज़नि जी सरपरस्ती सिंधी ॿोली खे हासिलु हुई जेकॾहिं ईअं सरपरस्ती पाकिस्तान ठहण खां पोइ बि सिंधी ॿोली खे हासिलु थिए हा त सिंधी ॿोलीअ जी वॾी ओज ते हुजे ख़ुशी जी ॻाल्हि इहा बि आहे त सिंधी ॿोलीअ में असांजी PhD ताईं जी रिसर्च थिए थी पई ऐं उहा भली साइंसी मौज़ू हुजनि जेकॾहिं उन में असांजे एतिरे क़दुरु उहो इदारा कमु करे ॾियनि ऐं लुगतूं जुड़ी पवनि त को मसइलो न आहे जो सिंधीअ में असांजो साइंसी केमिस्ट्रीअ में फिज़िक्स में बायोलॉजी में असां सिंधी ॿोलीअ में लिखी आला रिसर्च PhD जी बि हासिलु करे सघूं था पिया सो बहरहाल महिरबानी तव्हांजी एतिरो टाइम वरितोसीं ऐं अदबी संगत जी बि महिरबानी जे हिकिड़ो कराइतो प्रोग्राम तरतीब ॾिनो तव्हांजी महिरबानी छाती छोली वो मुझी छाती छोली वो लोली वो लोली वो लोली वो लोली वो लालण मुझे जालोली लोली लालण मुझे जालोली लोली लालण मुझे जालोली
अहड़ी बोली काबल जहड़ी अहड़ी बोली का अहड़ी बोली काबल जहड़ी मारो तेजी बोली वो मारो तेजी बोली वो लालण मोहे जालो लीलोली लालण मोहे जालो लीलोली लालण मोहे जालो लीलोली लालण मोहे जालो लीलोली अहड़ी बोली काबल जहड़ी अहड़ी बोली का अहड़ी बोली काबल जहड़ी पहजी सिंधी बोली वो पहजी सिंधी बोली वो लालण मोहे जालो लीलोली लालण मोहे जालो लीलोली लालण मोहे जालो लीलोली लालण मोहे जालो लीलोली सिंधड़ी जहड़ी सीध लगे सिंधड़ी जहड़ी वो सिंधड़ी जहड़ी सीध लगे तुझी धरती ढोली वो तुझी धरती ढोली वो लालण मोहे जालो लीलोली लालण मोहे जालो लीलोली लालण मोहे जालो लीलोली लालण मोहे जालो लीलोली जह में भी